सिटी न्यूज़। बाऊ खोसो में बेदर्दीअ सां क़त्ल कयल नौजवान वकार खोसे जे खून सां इंसाफ़ करण ऐं क़ातिलनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक ऐं मक़तूल जे वालिदैन पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। 44 आरडी थाणे जी हद कोट फैज़ खोसो में बेदर्दीअ सां क़त्ल कयल नौजवान वकार खोसो जे खून सां इंसाफ़ करण ऐं मक़तूल जे क़ातिलनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते नासिर कुनरानी, शकील कुनरानी, मक़तूल जे वालिदैन शाह ॾिनो ऐं खुर्शीद ख़ातून खोसो जी अॻुवाणी में सवें कारकुननि एहतजाज मुज़ाहिरो कयो। मछरियल मुज़ाहिरीन ठुल जैकबाद रोड ब्लॉक करे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हुननि IG सिंध ऐं SSP जैकबाद खां मुतालबो कयो त नौजवान वकार खोसो जे क़त्ल में मुलविस समूरनि क़ातिलनि खे गिरफ़्तार करे संदसि इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट धणी बगदुओ, सिटी न्यूज़, गढ़ी हसन।